तो दोस्तों अॼु शमन अली मीराली जा 2 एल्बम तव्हांजे साम्हूं रखंदुसि। हिकु पहिरियों इहो 7हों एल्बम आहे ऐं 8हें एल्बम जा मतिलबु 2 कवर आहिनि ऐं 2 ख़ासियतूं आहिनि, तव्हांखे उहो ॿुधाईंदुसि। पहिरियों हिन एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधायां ऐं हिन एल्बम जो इश्तिहार तव्हांखे ॾेखारियां। तमामु बहितरीनु एल्बम आहे हीअ, 7हों 1995 जो एल्बम आहे ऐं इश्तिहार बि हिन जो सुठो निकितल आहे। उन सां गॾोगॾु काफ़ी सारा एल्बम इन 95 में आया आहिनि ऐं हीअ अख़बार ॾिसो तव्हां, हीअ शमन अली मीराली आहे ऐं काफ़ी सारा फ़नकार आहिनि, ॾिसो नी, ज़बरदस्त। 1995 में फिदा हुसैन जमालिया, सजाद यूसुफ, फराह खानम, काफ़ी सारा हुया। ऐं हलूं था, पहिरियों कलाम हिन जो इहो आहे, मौला करे अचे अहिड़ी काई रात मां बि हुजां मुंहिंजो यार बि हुजे। हाणे हीअ सांवल मीराली जो कलाम आहे, ज़बरदस्त। हुन खां पोइ आहे, आहियां मलंग मोलाई सखी कर कसणाई। हा, हिन में ऐं ॿियो ही कलाम आहे, तूफ़ान तोड़े मींहं में, इहो तव्हां ॿुधो हूंदो। इंडिया जी कट आहे, जावेद जो कलाम आहे। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार जो कलाम आहे, एॾो ज़बरदस्त आहे ऐं वॾो मशहूरु हिन वक़्तु कलाम इहो आहे, अहिड़ा नेण किथां आणियां जन खे वेठो रोआरियां, ॿियो को शर्त ॿुधाए पिरीं हे गुनाह छो थो करीं। तव्हां त ॿुधो ई हूंदो, ज़बरदस्त कलाम अथव इहो। उन खां पोइ आहे शाह अब्दुल लतीफ़ भटाई जी शाइरी आहे, अदियूड़ी भेनर मारी आहियां राणल जे तरसा में। अदियूड़ी भेनर माना हे ससुई चवे थी पंहिंजी साहेड़ियुनि खे, अदियूड़ी भेनर मारी आहियां राणल जे तरसा में, ज़बरदस्त कलाम आहे। उन खां पोइ आहे ग़ुलाम रसूल जी शाइरी आहे, मोहबत जो इक़रार करण बि नथो चाहीं। उन खां पोइ आहे वहीद हकड़े जी शाइरी आहे, हीअ बि तमामु मशहूरु कलाम अथसि, मूं ग़रीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो, हर को सटियल आहे सूंहं जो नाहे कोई बचो, मूं ग़रीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो, ज़बरदस्त आहे। ऐं उन खां पोइ आहे वॾा वार तुंहिंजा शराबी निगाहूं। उन खां पोइ आहे जेको मां लिखियो आहे हिन ते टाइटल, लिया तुम भी दुखाए दिल, ही मुमताज़ मौलाई जी शाइरी अथव। हलूं था 8हें एल्बम जे तरफ़। हाणे हिन एल्बम जी ख़ासियत जेका चवां पियो त फस्ट टाइम 1995 में ही फ़ोटो रिलीज़ कयो वियो हो ऐं हिन जो इश्तिहार बि आहे। छो काफ़ी माण्हुनि खे इख़्तिलाफ़ हूंदो आहे, हीअ ॾिसो इहो ई अख़बार में आयल आहे 1995 में। इन सां गॾु हेठां सरमन सिंधी जो एल्बम हुयो। ॿी ख़ासियत हीअ आहे त वरी पोइ नई सईं रिलीज़ कयूं त उन ते वरी ही तस्वीर लॻाई उन्हनि, ज़बरदस्त आहे। हीअ बि पहिरियों कलाम त वहीद हकड़े साहब जो आहे, वहीद हकड़े जी तस्वीर बि लॻल आहे। पहिरियों कलाम इहो ई अथसि, तोखे पंहिंजो बणाईंदुसि रख लाल ते, तोखे पंहिंजो बणाईंदुसि, इहो मशहूरु कलाम आहे। उन खां पोइ आहे जलाई सताई रुलाई थो छाले, इहो ॿुधो हूंदो तव्हां, ज़बरदस्त गीत आहे इहो, मूंखे मुंहुं जसाई रंजाई थो छाले। हे तक़रीबन इंडियन धुन ते आहिनि कलाम ऐं इंडियन इन जो कलाम अथव, जा सजना तुझको भुला दिया। ऐं उन खां पोइ आहे, मूंखां कहिड़ी भला पई आखता छिनी छॾी सॻो प्यार जो। ऐं उन खां पोइ आहे, यादि आहियूं या विसारे छॾी, सुहिणा मूंखे कंहिंजे सहारे छॾी। हाणे इन कलाम जी कट आहे वरी, फूल मांगूं न बहार मांगूं। ऐं उन खां पोइ आहे, तूं दिलि बरमानो कर तो सरकार जो, मूंखे आहे कसम सुहिणा तुंहिंजे प्यार जो। हीअ बि ज़बरदस्त कलाम अथव, बहितरीन, गोहर गदाई जी शाइरी आहे। ऐं उन खां पोइ आहे
मुमताज़ मौलाई जी शायरी। आईने जे साम्हूं जॾहिं सिंगार थो करीं, मौला थो ॼाणे मूंखे बेक़रार थो करीं। उन खां पोइ आहे गुल जहिड़े पीरीअ खां प्यार, घुरां थो अॼु महफ़िल में, ओ बाहुन वारो हार, घुरां थो अॼु महफ़िल में। दोस्तो, जेकॾहिं मूंखां कंहिं बि एल्बम जी ॿुधाइण जी का ग़लती हुजे त तव्हां मूंखे कमेंट में ज़रूरु ॾसींदा। शमन अली मीराड़ी जा जेके बि तव्हां फैन आहियो, तव्हांजे मथां ही रिक्वेस्टूं आहिनि मुंहिंजूं। थी सघे मां कंहिं एल्बम जो ग़लति साल लिखियो हुजे, या वरी का अहिड़ी मतिलबु को अहिड़ो को ग़लति कलाम पढ़ियो हुजे त हिन में उहो न आहे, त मूंखे कमेंट करे ज़रूरु आगाह कंदा। कमु कयो ख़ासि करे इन वजह सां ई आहे त माना काफ़ी दोस्तनि खे ख़बर न हूंदी आहे त ही कलाम जो आहे ऐं त उहो कहिड़े एल्बम में आहे। काफ़ी दोस्त अहिड़ा ॻोल्हींदा आहिनि त हाणे हीअ जेको आहे मिसाल कलाम यादि आयूं या विसारे छॾियूं, हाणे इहो कहिड़ो एल्बम आहे, हिन में ॿिया कलाम बि भला हूंदा, ईअं ॻोल्हण जी कोशिशि कयूं। सो इन करे ई मां इहो कमु कयो आहे। ठीकु आहे दोस्तो।